साल जियां हिन साल भी सालियाना खजूर फेस्टिवल खैरपुर में लगायो वियो, जंहिंजो इफ्तिताह वज़ीर आला सैयद क़ाइम अली शाह कयो। अॻूणे वज़ीर आला सैयद क़ाइम अली शाह सिटी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ख़ुशी जी ॻाल्हि आहे सिटी जे नाले सां कई वई ऐं उमेद आहे त पंहिंजो पाण मिलाईंदी नालो चवंदासीं पर मसाइल इलाही आहिनि सिंध जा बि तमामु घणा मसाइल पाकिस्तान जा बि आहिनि उन्हनि खे बि जागरूक कजे पर मसाइल खे दूर थी सघे चैलेंज था जीअं सिंध वारा जेकॾहिं तव्हां उन्हनि जे मसाइलनि ते ॻाल्हाईंदव या दिलि जी ॻाल्हि दिलि जी ॻाल्हि कंदा रहंदव त हीअ माशाअल्ला तमामु अॻिते वधंदी ऐं थींदी असांजी दुआ आहे साईं खजीअ जे हवाले सां जेको फेस्टिवल लॻो आहे असांजो आबादगार लिबास खैरपुर जो ख़ासि करे खजीअ जे सिलसिले में तमामु घणी महिनत बि करे थो, सॼो साल करे थो, पर हुनजो जेको फसल आहे ॿाहिरि मुल्कनि जी मार्केट ते अचणु पवंदो हुनजे लाइ छा करणु घुरिजे। घणे क़दुरु असां पाण बि आहियूं ज़िमेदार छाकाणि जो माशाअल्ला काफ़ी हिते असां खैरपुर तरह जे लिहाज़ सां वॾो ज़िलो सिंध जो वॾो ज़िलो कराची मेन ज़िलनि में बि आहे पर असां कराची ऐं घणो माण्हू आहिनि रिफाइंड में उहे ॿार वञनि पाण माण्हुनि खे बिजनेस कराइनि दोस्तनि खे त मां पाण जी या ॿिया हुन ते ॿुधाइनि बि ऐं उते क़दुरु कनि माण्हू जिते वर्कनि असां असांजो कॉम्पिटिशन जो ज़मानो आहे भेट थिए थी जिते किथे खैरपुर में बि भेट थिए असांजो हाणे ॾाढी सुठी कई पर लंबी कई ऐं चयईं त 5 नंबर ते आहे केतिरा ॾींहं ॾुख लॻो मां सम्झां पियो ॿिए या 3 नंबर ते आहे खैरपुर जे लिहाज़ सां पाकिस्तान साईं चयो त न 5 नंबर ते आहे पर 2 नंबर ते कमु अचे 1 नंबर ते छो नथो अची सघे त हाणे वैराइटीज़ इलाही ॾेखारियो वैराइटीज़ हिते छो न मां 2 साल अॻे जॾहिं आयुसि त हुन खां वधीक हिकु ॿ वैराइटी इहा तरक़ी आहे हिन में खोड़ जीअं अंबनि में तमामु थोरियूं वैराइटियूं ख़ासि 10 साल अरे लास्ट हुअसि त 100 वैराइटी मूंखे कंहिं एम्बेसडर चयो वॾे मुल्क जो तव्हां वटि कहिड़ी शइ मशहूरु आहे मां त पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि कई उहे ॾाढा प्यारा लॻा सुहिणा सुठा ॿियो खाइण पीअण जी शयूं पाण ई चई अंब तमामु सुठा अहिड़े नमूने सां मां ॿुधो आहे अंब तमामु खाधा बि आहिनि असां वटि अचनि बि था खजियूं अञा खैरपुर नथा ॾियूं ॿुधियूं आहिनि तव्हां वटि था ॿुधल ॻाल्हि खे हाणे असांजा माण्हू खणी वञी ॾेखारे हुन में फ़र्क़ु पए हुन में इहा ॻाल्हि आहे ज़रूरु त पोइ पहिरियों बि इलाइक़ो आहे असांजी प्रोजेक्शन बि पूरी नथी थिए पहिरियों त असां वञूं इस्लामाबाद उते मां अॻे बि चयो जेको वज़ीर आहे कॉमर्स जो हुनखे मुतमइन कयो हुनखे खारायूं कुझु चऊं त वञे थो ॿाहिरि पाकिस्तान जा मसनूआत कपह जी ॻाल्हि करे थो या चांवरनि जी ॻाल्हि करे थो एक्सपोर्ट जी ॻाल्हि करे थो असांजे खैरपुर जी बि ॻाल्हि करे खजी फेस्टिवल में स्टॉल लॻाईंदड़नि सिटी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां जेको आहे औरतुनि सां गॾु ज़राइत में जेके बि कम आहिनि उन्हनि खे ट्रेनिंग बि ॾियूं पिया ऐं जीअं त औरत मर्द सां गॾु शाना बे शाना कमु करे रही आहे त उन जे कम खे उजागर बि करे रहिया आहियूं।
जीअं हाणे असांजे खैरपुर जा 2 फ़सुल आहिनि, बनाना यानी केलो हिकिड़ो अहम फ़सुलु आहे, खजूर जेका आहे तमामु सभ खां वधीक अहम फ़सुलु आहे। त खजूर जे हवाले सां असांजो जेके मसइला अचनि पिया त असांजे फार्मर खे जेको आहे खजूर जो उहो रेट कोन पियो मिले, ऐं उनखां अलावा इहो आहे त खजूर खे सेट करणु ठाहिण में इलाही सारा इशू पैदा पिया थियनि, जंहिंजे करे असांजी क्वालिटी वारी ख़ारक न पई ठही सघे। जॾहिं त क्वालिटी वारी ख़ारक न पई ठहे त असांजे फार्मर खे उहा आमदन न पई थिए। उनजे करे असां ट्रेनिंग ॾेई आहियूं त ख़ारक खे हिकिड़े टेक्निकल तरीक़े सां तव्हां सुकायो। असां उथुनि सां गॾिजी करे सोलर ड्रायर हिकिड़ो अहिड़ो आहे जंहिंमें असां खजूर खे जेको आहे सो 36 कलाकनि जे अंदरि ड्राई करे सघूं था। ईअं असांजी कतल जेको आहे सो उनजी क्वालिटी बि बहितर थी रहे थी। वाइस प्रेसिडेंट उमर शरीफ़ ये असां इलाही जॾहिं खां एग्ज़िबिशन लॻण लॻो आहे त असां हिते स्टॉल हणंदा आहियूं। असांजी हर दफ़े एग्ज़ीक्यूटिव बॉडी जेका हूंदी आहे उहा हिते अची टेक ओवर कंदी आहे, पंहिंजो स्टॉल वग़ैरह हणंदा आहियूं। असां पंहिंजो जेको खैरपुर जो कल्चर आहे उनखे रिप्रेज़ेंट कंदा आहियूं। जीअं त डेट्स माना खजूर पंहिंजे वर्ल्ड में 3 नंबर ते खैरपुर एक्सपोर्ट कंदो आहे। सो उनजे बारे में असां हिकु एग्ज़िबिशन हाणे दुनिया खे ॾेखारींदा आहियूं त असां जेका शइ कयूं था उनजी ग्रोथ कीअं थी थिए, उहो काथों शुरूआति थी थिए ऐं उहो माना उनजी ग्रोथ काथों शुरू थी काथों ख़तमु थिए, उन खां असां ॿाहिरि कीअं था एक्सपोर्ट कयूं जंहिंसां असांजी सॼी हले थो, इन्वायरमेंट हले थो। त असां डिफरेंट क़िस्म जा सेमिनार बि कराईंदा आहियूं जंहिंमें असां पंहिंजी खैरपुर जी ऐं उन देश जे बारे में इंफॉर्मेशन ॾींदा आहियूं। इलाही फार्मर्स खे हिननि खे असां उन्हनि खे हेल्प बि कंदा आहियूं त जीअं माना उन्हनि जी हिकिड़ी डेवलपमेंट थिए ऐं लीडरशिप मिले उन्हनि खे, त जीअं उन्हनि खे गाइडेंस मिले त उन्हनि खे माना पंहिंजो बिज़नेस ऐं पंहिंजो कारोबार कीअं हलाइणो आहे ऐं पंहिंजो कोई इवेंट आहे तक़रीबन 10 साल खां मुंतक़िल थो कयो वञे ऐं हिन में तक़रीबन जो कोई यूथ तव्हां ॾिसो था ऑक्यूपेशन आहे, स्टॉल वग़ैरह जो ही सॼो सोशल डिपार्टमेंट जे मथां हूंदो आहे, ज़िम्मेदारी हूंदी आहे। असां माना इहो आहे सम्झो त हिन में डेट फाइनल न पई थिए पोइ बि असां आख़िर में कुझु टाइम फाइनल करे असां 3-4 ॾींहंनि जे अंदरि हीउ सॼो कयो आहे। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदव त हीउ माना तमामु नेशनल लेवल जो तमामु आहे। स्पेशल इकोनॉमी हमें यहाँ पैंपर स्पेशल इकोनॉमी जो सिंध गवर्नमेंट जो प्रोजेक्ट आहे जेको 140 एकड़ ते मुश्तमिल आहे। इन्वेस्टमेंट डिपार्टमेंट हुन में हैंडल करे थी ऐं असां वटि तक़रीबन 140 एकड़ ते मुश्तमिल आहे जंहिंमें 83 इंडस्ट्रीज़ हुन में मुख़्तलिफ़ जा प्लाट आहिनि जंहिंमें 4 एकड़ बि आहिनि, 2 एकड़ बि आहिनि, 1 एकड़ बि आहे, 2 एकड़ बि आहिनि, मुख़्तलिफ़ प्राइज़िस जे बारे में। चवण जो मतिलबु असां वटि तक़रीबन हाणे 43 इंडस्ट्रीज़ लॻी चुकियूं आहिनि। 43 इंडस्ट्री मां हाणे 4 जेके इंडस्ट्रियल यूनिट असां रिसेंटली सेम जे थ्रू बिलावल भुट्टो जी ज़िम्मेदारी जे थ्रू हिनखे इनाग्रेशन कराईंदासीं। ऐं उन खां अलावा संताउन टेक्नोलॉजी चाइनीज़ कंपनी आहे जेका स्टील स्ट्रक्चर जो यूनिट ठहियो आहे हिते, ऐं उन सां गॾु तक़रीबन 2 कोल्ड स्टोरेज आहिनि। ऐं उन खां बाद तव्हांजो फीड मिल्स आहिनि, जूसिस इंडस्ट्रीज़ आहिनि, एग्रो फूड, नॉन एग्रो फूड, लाइट इंजीनियरिंग मुख़्तलिफ़ इंडस्ट्रीज़ आहिनि। ऐं तक़रीबन हिते जेको जॉब क्रिएट थींदियूं तक़रीबन 5-15 हज़ार जॉब क्रिएट थींदियूं, जेको खैरपुर जे हिसाब सां तमामु उन खां अलावा असां वटि जेको खजूर जो सिस्टम आहे उन में तक़रीबन असांजा 12 खजूर जा यूनिट असां वटि आया आहिनि। ज़ाहिर आहे असां वटि मक़सदु खजूर जो इहो न हूंदो त असां ट्रेडिशनल वे में असां हुनखे जेको आहे इहो अॼुकल्ह हले थो ट्रेडिशनल वे न, पर स्पेशल तरीक़े सां हुननि खे मशीननि जे थ्रू हिकिड़ो क्वालिटी जे हिसाब सां ठाहे करे असां हुनखे एक्सपोर्ट कयूं ॿाहिरि मुल्क ताकी पाकिस्तान जो सुठे तरीक़े सां नालो थिए। जीअं असां इंडिया में मोकिलियूं था त इंडिया छा थो करे उहो पंहिंजे हिसाब सां एक्सपोर्ट करे पंहिंजी क्वालिटी खणी करे स्टेप खणी करे अॻिते एक्सपोर्ट करे। पर हिते जेकॾहिं इकोनॉमिक ज़ोन में तव्हांजो जेको सिस्टम आयल आहे जंहिंमें जेके तव्हांजूं इंडस्ट्रीज़ आहिनि उहे इन्हनि जे अचण खां इहो फ़ाइदो थींदो त मशीनरियुनि जे थ्रू तव्हांजे उन मां खजूर मां सीरप ठहंदा, चॉकलेट ठहंदा, मतिलबु हिकिड़ी क्वालिटी हिसाब सां क्वालिटी प्रोडक्ट थी करे तव्हांजे एक्सपोर्ट थींदी पवे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही सर जेको असां खजी जी वेस्टेज आहे, ये खजी जो बुआरो आहे, हिन खजी जे बुआरे सां असां हिनखे रिसर्च कयो आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जी शयूं ठाहियूं आहिनि, गुलदान ठाहियो आहे ऐं घर जी जेके फ्रूट ॾिसो फ्रूट जेकी डस्टबिन आहे उहो ठाही आहे। ऐं हिन में इहा हवा वारी बि आहे ऐं ख़राबु बि न थींदो। हिन में सब्ज़ी रखी सघिजे थी, सब्ज़ी जे लाइ असां घर में जीअं सब्ज़ी वग़ैरह हूंदी आहे, सब्ज़ी वग़ैरह जे लाइ टमाटर आहे, पटाटा आहे, हीअ बसर आहे, हीअ हवादान आहे। ॾिसो त बाज़ारि में हिन जी क़ीमत जेकी आहे प्लास्टिक में वठंदा उहा
250 300 ऐं हिन जी का बि कास्ट कोन्हे असां 150 में बि ठाहे था वञूं छो त हीअ फ्री में थी मिले असां हिनखे रीसर्च कंदा ही एग्रीकल्चर जेको सेमिनार लॻंदो आहे हर साल असां वटि आहे पर हिन वक़्तु खजी वॾे बहिरान मां पई गुज़रे जेको असां वटि इंडिया सां वापारु छुहारे जो थींदो हुयो उहो तक़रीबन 0 थी वियो आहे ऐं खजूर असां वटि तमामु घटि ठहंदी आहे हाणे असां वटि ज़रूरत आहे जेका आहे ॿाहिरि जूं डेट्स जेके आहिनि असां वटि महजूद आहे अजवा खलास अंबर ऐं जेके अहिड़ियूं अहिड़ियूं वैराइटियूं आहिनि उहे असांखे गवर्नमेंट असांखे सब्सिडी ते ग्रोअर्स खे ॾिए त उन में बहितरी थींदी न त ओवरऑल असां वटि असांजे वालिद साहिबु दुबई खां हिते प्लांट जेके आहिनि घुराया आहिनि तक़रीबन 300-400 प्लांट असां प्राइवेट बेसिस ते त इहो कयूं था पिया पर गवर्नमेंट सतह ते इहो थियणु खपे त ग्रोअर्स खे जेके आहिनि सब्सिडी ते इहे प्लांट्स मिलणु खपनि न त असांजो सर्वाइव करणु ॾाढो